सालिया पट भरिसां ॻोठ रियाज़ाबाद में नारा कैनाल ते कपड़ा धोंदड़ औरत ते वागू हमलो कयो आहे। औरत हिदायतां ते वागू हमलो कयो त भर में बीठल संदसि मुड़ुस खेसि बचाए वरितो। मुड़ुस बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे ज़ाल खे वागू जे मुंहं मां बचाए वरितो। औरत ज़ख़्मी थी पई, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सालिया पट भरिसां ॻोठ रियाज़ाबाद में नारा कैनाल ते कपड़ा धोंदड़ औरत ते वागू हमलो कयो आहे। औरत हिदायतां ते वागू हमलो कयो त भर में बीठल संदसि मुड़ुस खेसि बचाए वरितो। मुड़ुस बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे ज़ाल खे वागू जे मुंहं मां बचाए वरितो। औरत ज़ख़्मी थी पई, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। आम ख़बर नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदासीं। सालिया पट खां सालिया पट भरिसां ॻोठ रियाज़ाबाद में नारा कैनाल ते कपड़ा धोंदड़ औरत ते वागू हमलो कयो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर असलम महर सां। असलम, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुल, सालिया पट लगे ॻोठ रियाज़ाबाद है, जिथे गुज़िरियल ॾींहुं नारा कैनाल में कपड़ा धोईंदड़ औरत जेका आहे मुस्मात हिदायतां जेका आहे कपिड़े ते कपड़ा धोई रही, जंहिंखे जेको आहे वागू चक हयो, चक हणी करे खंबे खणी अंदर नारे में गिरे वियो। जंहिं सबब जेको आहे उते मौके ते मौजूद जेको आहे उन औरत जो मुड़ुस होबली जेको आहे मौके ते मौजूद आहे हुयो, जंहिं औरत हथ विझी करे जेको आहे औरत खे वागू जे चंबे मां आज़ाद करायो, जॾहिं त औरत सख़्त ज़ख़्मी थी पई आहे ऐं उन औरत खे जेको आहे त सिविल अस्पताल नियो वियो। जंहिं बाद सिविल अस्पताल मां बि हुनखे लाइलाज करे वापसि करे छॾियो। जी ठीकु आहे असलम, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।